जेके भरचूंडी शरीफ़ का जेके मेहमान आयल आहिनि मोहम्मद कासिम कादरी साहब त सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इहो ॿुधायो सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो? अच्छा अच्छा, घणो सफ़र थिए थो कराची भरचूंडी शरीफ़? सफ़र काफ़ी आहे। अच्छा अच्छा, जी ईअं बिल्कुलु रिलैक्स आहियो न? हाँ बिल्कुल। अच्छा, ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां तव्हां मुंहिंजे शहरी में त ईंदा रहंदा आहियो, हिन दफ़े अफ़तारी में आया आहियो त तव्हांखे माना छा महसूसु थिए पियो? असांखे तमामु बहितरीनु इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हांजी जहिड़ी तरह सां पहिरें गुज़िरियल साल जे अंदरि तव्हांजी सैरी तमामु बहितरीनु सुठी नमूने सां हूंदी हुई, ईअं इफ़्तारी बि तव्हांजी तमामु बहितरीनु नमूने सां उमेदु आहे। अच्छा, हाणे रहमत रमज़ान में तव्हां कहिड़ी नातिया कलाम ॿुधाईंदा या कहिड़ी हमद ॿुधाईंदा, छा ॿुधाईंदा? नात शरीफ़ आहे जंहिंजा बोल आहिनि असां सभु आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, पोइ थी वञे बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सारी गाल नसीब जिया जंहिंखे घुराए मदनी उहा मर्ज़ी हबीब जिया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। उहो महबूब आहे ख़ुदा जो, उहो महबूब आहे ख़ुदा जो, रब राज़ी आहे हुन जी रज़ा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। पंहिंजी हिन उम्मत खे हशर में सॾे पंहिंजो कंदो राज ॾिसंदा। पंहिंजे हिन आशिक़नि खे हशर में सॾे पंहिंजो कंदो राज ॾिसंदा। असां कमज़ोर आहियूं सफ़ा पर, असां कमज़ोर आहियूं सफ़ा पर, पक आहे पीरीअ जी वफ़ा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। रब ॾींदो आहियां मां वंडींदो मुंहिंजे महबूब खोले ॿुधायो। रब ॾींदो आहियां मां वंडींदो मुंहिंजे महबूब खोले ॿुधायो। रब जा सभु खज़ाना मिलियल अथसि, कमी नाहे सखीअ जी सखा में। असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। उहो महबूब आहे ख़ुदा जो, रब राज़ी आहे हुन जी रज़ा में।
असां सभु आसराए उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। अल्लाह माशाल्लाह तमामु ज़बरदस्त